स्वीडन में कुरान शरीफ़ की बेहुरमती ख़िलाफ़ सिंध समेत सॼे मुल्क में वज़ीर आज़म के सर ते यौम तक़द्दुस कुरान मल्हाए पियो वञे। कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास, सखर ऐं लाड़कानी डिवीज़नुनि जे नंढनि वॾनि शहरनि में मुख़्तलिफ़ मज़हबी ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां मुज़ाहिरा ऐं रैलियूं कढी पियूं वञनि। मुख़्तलिफ़ शहरनि में हड़ताल ऐं अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट। कराची शहर जूं मार्केटूं 4 वॻे ताईं एहतिजाज तौर बंदि रखियूं वेंदियूं। वापारी बिरादरी जो मरकज़ी एहतिजाज सदर जे इलाइक़े रीगल चौक ते कयो पियो वञे। ॻाल्हि हुजे क़ुरान पाक जी त क़ौम हिकु आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी स्वीडन वाक़े ते क़ौम खां सॼे मुल्क में एहतिजाज करण जी अपील। संदसि चवणु आहे त क़ुरान पाक जी बेहुरमतीअ ते सॼी दुनिया में अरबी मुस्लमाननि जी दिलि आज़ारी थी आहे। क़ुरान पाक असांजी दिलयुनि में आहे। इंटरबैंक ऐं ओपन मार्केट में डॉलर ॿीहर महांगो थियण लॻो। पाकिस्तान ऐं IMF विच में स्टाफ लेवल मुआहिदे बाद डॉलर जी क़ीमत ऐं पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में लाहन चाढ़नि जो सिलसिलो जारी। इंटरबैंक में कारोबार दौरान डॉलर ₹1.06 महांगो थियण बाद ₹278.01 जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर ₹1 महांगो थी ₹281 जो थी वियो। नौजवाननि खे क्लैशनकोफ न पर लैपटॉप ॾेई रहियो आहियां। नौजवाननि ते सीड़पकारीअ खां वधीक का बि शइ नाहे। ईंदड़ बजट में नौजवाननि खे मेरिट ते 1 लख लैपटॉप ॾिना वेंदा। नौजवाननि खे हुनरमंद बणाइण लाइ बजट में 5 अरब रुपया रखिया विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो इस्लामाबाद में यूथ प्रोग्राम तहत नौजवाननि में लैपटॉप रहण वारी तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में हलंदड़ साल तमामु घणी बहितरी आंदी वई। BISP तहत मुतासिरनि खे मिलंदड़ इमदाद तालीम खे हथी वठाइण ते बि ख़र्च थियणु घुरिजे। तोशाखाना केस PTI चेयरमैन जी अॼोकी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। इस्लामाबाद जे एडिशनल सेशन जज तोशाखाना केस में PTI चेयरमैन जी हाज़िरी खे यकीनी बणाइण जो हुकुम ॾिनो हो। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत 9 मई जे विॻोड़नि वारे केस में फवाद चौधरी, असलम इक़बाल ऐं फ़ारूक हबीब समेत ॿियनि अॻवाननि जा ज़मानत न थियण जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। अदालत गिरफ़्तारी वारंट लाहौर में दाख़िल 5 केसनि में जारी कया। इतलात ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सां कराची चैम्बर ऑफ कॉमर्स जे वफ़द जी मुलाक़ात। कराची चैम्बर ऑफ कॉमर्स जे वफ़द सदर तारिक यूसुफ जी सरबराही में शर्जील इनाम मेमण सां मुलाक़ात कई। वफ़द शर्जील इनाम मेमण खे रेडलाइन BRT प्रोजेक्ट सां वापारियुनि जे मसइलनि बाबति आगाह कयो। शर्जील इनाम मेमण चवे थो समूरनि स्टेक होल्डर्स खे एतमाद में वठी वापारियुनि जे मसइलनि जो हल कढण जी कोशिश कई वेंदी। एशिया जी सभ खां वॾी मंछुर ढंढ में कॾहिं ॿोॾि वारी सूरतयाल त वरी कॾहिं वारी उॾामण लॻी। मंछुर ढंढ में पाणी न अचण सबबि मेन बूबक बंद खां 2 किलोमीटरनि ताईं सुकी वई। इलाइक़े में पाणी जो बहिरान पैदा थी वियो। आबपाशी खाते तरफ़ां मंछुर ढंढ में पाणी जी सतह 107 RL यानी 7 फुट रिकॉर्ड कई वई। ज़रियनि मूजिबि आम तौर ते मंछुर ढंढ में पाणी जी सतह 112 RL यानी 12 फुट हूंदी आहे। खिपरो में नामियारे डॉक्टर जी नियाणीअ जो घर मां गोली लॻल लाश ते। चाइल्ड स्पेशलिस्ट डॉक्टर KB गुल जी नियाणी कशफ निदा जो घर मां गोली लॻल लाश मिलियो। नारी कशफ निदा कुझु ॾींहंनि बाद शादी पिणु रथियल हुई। कंबर पुलिस पारां बदनाम धाड़ेल खे मुक़ाबले खां पोइ गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस मूजिबि ॻोठ भंगर आचार वेझो धाड़ियल ज़ेब उर्फ़ ज़ेबो चांडियो खे हथियारनि समेत गिरफ़्तार कयो वियो।
गिरफ़्तार धाड़ियल मथां ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते 16 खां वधीक केस दाख़िल थियल आहिनि। गिरफ़्तार ॾोहारी ज़ेब चांडियो धाड़ियल दादन मिर्ज़ाणी चांडियो जो पुटु आहे, जेको रूपोश आहे। कराची जे इलाइक़े गुलिस्तानी जोहर में औरत खे हिरासत करण वारो मामले जो केस दाख़िल। पुलिस पारां गुलिस्तानी जोहर थाणे ते सरकार जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। सोशल मीडिया ते CCTV फुटेजिस वायरल थिया। फुटेजिस में ॾिसी सघिजे थो त हिकु मर्द औरत ते हमिलो कयो ऐं फ़रार थी वियो। केस जो मतन पुलिस जो चवणु आहे त औरत ते हमिलो कंदड़ जवाबदार खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। पंजाब, बलोचिस्तान, खैबर पख्तूनख्वा ऐं कश्मीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। गिलगित बल्तिस्तान जे कुझु इलाइक़नि में बि बरसात। PDA में बरसातुनि बाबति 24 कलाकनि जी रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट मूजिबि पंजाब में बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 17 ॼणा फौत थी चुका। सुभाणे खां 10 जुलाई ताईं चनाब दरिया, सतलज ऐं रावी वारनि इलाइक़नि में तेज़ बरसात जी अॻकथी कई वई आहे, जंहिं करे हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾण जो ख़दशो आहे। तेज़ बरसातुनि सबबि जाबलू इलाइक़नि में लैंडस्लाइडिंग ऐं नदी नालनि में चाढ़ जो बि ख़तरो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसात जो सिलसिलो जारी। मौसमियात खाते मूजिबि अॼु कराची, हैदराबाद, दादू, जामशोरो, कंबर, थरपारकर, उमरकोट, लाड़काणो, जैकबाबाद, कशमोर, ठट्टो, सिजावल ऐं बदीन में गजगोड़ सां गॾु बरसात जो इम्कान आहे। चेल्हार वेझो ॻोठ भुरेलो में बरसात दौरान विॼ किरण सबबि ॻोठाणनि जूं 27 ॿकरियूं मरी वियूं। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब शहर में रेन एमरजेंसी लागू करे छॾी। मुर्तज़ा वहाब पारां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे अंडरपासिस जो दौरो बरसात खां अॻु सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। चवे थो कोशिश आहे त बरसातुनि दौरान अंडरपासिस में पाणी न रुके। KMC समेत समूरा लाॻापियल इदारा 24 कलाक खुलियल रहंदा। बख्शापुर वेझो अगवा थी वियल हिंदू बिरादरीअ जे हिकु नींगर समेत 6 मुग़वियुनि खे पुलिस बाज़ियाब कराइण में नाकाम थी वई। बडाणी वासी वापारी मुखी जगदेश कुमार, संदसि पोटो जयदीप, कंधकोट वासी पुरहत मोतीराम, नंदलाल, ख़ालिद पठाण, नौजवान हैदर अली खोसो धाड़ियलनि वटि क़ैद। मुग़वियुनि जे घरनि में मातम छायल। वारसनि पारां पुलिस इख़्तियारनि खे मुग़वियुनि जी बाज़ियाबी जी अपील। उमरकोट में गर्ल्स हॉस्टल ते शागिर्द ॾियाणियुनि जी वीडियोज़ रिकॉर्ड करण ऐं हिरासत करण वारो मामिलो। ज़रियनि मूजिबि पुलिस इल्ज़ाम हेठि आयल हॉस्टल मालिक शहरोज़ क़ाइम ख़ानी खे हिरासत में वठी छॾियो। शहरोज़ क़ाइम ख़ानी खे सिटी थाणे ते रखियो वियो। खांसि आरी पुछा जारी। शहरोज़ क़ाइम ख़ानी जी मोबाइल डेटा कढाई वई। हिरास पखेड़ींदड़नि खे बचाए पियो वञे। गुड्डू जी एरीगेशन कॉलोनी नंबर 1 मां पीरसन जो गोली लॻल लाश हथ। पीरसन सोणो खान सोलंगी गुज़िरियल राति बंदूक साफ़ कंदे फायर थियण सबबि फौत थियो। गुड्डू पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल पहुचायो। पुलिस मूजिबि पीरसन जी ॻिची में बंदूक जा 2 फायर थियल आहिनि, जंहिं सबबि पीरसन फौत थियो। मामले जी जांच करे रहिया आहियूं। तमामु जल्द मामले जी तह ताईं पहुची वेंदासीं। शहदाद कोच में कोटू मोटू चौक ते पुराणी तकरार तां मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में पीरसन क़तल। हथियारबंदनि मोहम्मद अयूब सोलंगी खे क़तल कयो। ए सेक्शन थाणे जी पुलिस मक़तूल जो लाश तालका अस्पताल पहुचायो। जुडो में गगर मोरी वटि नींगर जो बदफेलीबाद क़तल। अणॼातल जवाबदार नींगर परसू कोली खे बदफेलीबाद घोटा ॾे क़तल करण बाद लाश ॿनी में उछलाए विया। बुरड़ी शाहकरीन वेझो ॻोठ अब्बास गुजर में नौजवान जो घर भरिसां वण में फाहो खाधल लाश हथ।
वारसन मौजिब नौजवान बशीर गुजर शादी में देर करण तां नाराज़ थी ज़िंदगी जो अंत आंदो आहे। शाहपुर चाकर में बिजली जो करंट लगण सबब नौजवान फौत थी वियो। फौती नौजवान शाहजहान डाहिरी नामियारे शायर जान मोहम्मद जोश जो पुटु हो। टंडोलैयार में मुस्लिम कॉलोनी के रहवासियों जो गंदो पानी निकाल न करण खिलाफ एहतजाजी धरणे सबब मीरपुर खास हैदराबाद रोड बंद, गाड़ियों जो कतारूं लगी वियूं, मुसाफिर परेशान। मुज़ाहिरीन जो चवण है बिना देर पानी निकाल कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।